मातरी शहर में केतरनि ई पाड़नि खे तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज कयो वियो आहे। उते फज़लाबाद कॉलोनी जूं घिटियूं न ठहण ऐं संदून इलाइक़े में सफ़ाई जो निज़ाम जोॻो न हुअण सबबि इलाइक़े वासी सख़्त गिणती में वरतल आहिनि। तक़रीबन 12 कंप्लेनूं रिक्वेस्ट रिटर्न में ॾेई चुका आहियूं, पर अॼु ताईं इन जी को दादरसी कोन थी आहे। फज़लाबाद कॉलोनी में जेका ही मेन घटी आहे इहो ठहियल कोन्हे, इन जी ज़रूरत आहे ठाहिण जी। ऐं ड्रेनेज वारा जेको मसइलो आहे जेको इन में बि काफ़ी ख़राबियूं आहिनि। न को सफ़ाई वारो को भंगी ॾिनल आहे, न के हिते सफ़ाई थिए थी। कॉलोनी जा 2 गलियुनि जा हींअर कम स्टार्ट थिया हुआ। हिकिड़ो इन गली में पाण बीठा आहियूं, हिन में तक़रीबन को 100 या 150 फुट गली ठाही आहे, हुते कमु बंदि थी वियो। ऐं इहे ई पोइ हिन सां गॾु वारी ॿी गली आहे, हुन में बि तक़रीबन 100 या 150 फुट गली ठाही आहे, अॻियां कमु बंदि थी वियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फज़लाबाद कॉलोनी वासियुनि जा मसइला हल कया वञनि त जीअं जेको आहे सो ही बहितर खां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन अली ज़ुल्कर निर्मला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध TV न्यूज़, मातली।